मुखे त इया गाल समझ में नथी अचे त वडेरो साईं मुखा छा तो चाहे आ उन सां छो मिला हुन जी दिल में का ॿियाई ना है चरी तोखे रुगो बस एतिरो चवणो आहे त तूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां मूं बेड़ी आई आहीं ऐं तोखे तुंहिंजे घर वारा बेगुनाह मारनि पिया। पोइ इया गाल तू पाण न पियो करे सघी? आऊं छा करियां? साईं चवे थो त हू तुंहिंजी ज़बान सां ॿुधंदो। तकड़ कम शैतान जो आहे मियां मोहम्मद सालिह। आऊं ठारे ठारे खाइण जो आदी आहियां। पर बाबा साईं इन थदाई में किथे गाल हथन मां निकिरी वञे। तूं चुपचाप ॾिसंदो वञ त आऊं छा थो कयां। पुलिस वारनि जी इहा मजाल जो मुंहिंजे हुकुम खे पुठी ॾेई सघनि। अचो बादल अचो, दर ते छो बीह रहे हैं? सालिह तूं ऐं बादल ॿाहिरि हलो। अवां ॿिन्ही जे हूंदे थी सघे थो त छोकिरी दिल जी ॻाल्हि न करे सघे। हल बादल। मूंखे तुझे दुख जो अंदाज़ो आहे, पर हाणे तोखे हिते रिझण ऐं परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। छा तूं पंहिंजो घर छॾण ते पछेमान आहीं या तूं मूंखां थी डिॼी? तूं चुप रहंदीअ त मूंखे तुंहिंजी सच्चाई जी ख़बर कीअं पवंदी? असुल ॻाल्हि ही न पुछो बाबा साईं, हू बहू चंड जो टुकड़ो आहे। अच्छी अड़ी जे पानी पिए गिचीअ मां साम्हूं बि नज़र अचे। अखियूं हरड़नि जहिड़ियूं, मोरड़नि जहिड़ी चाल,
आहे न मुंहिंजा भाउ, साईं मां तुंहिंजी मारवी खे को इज़त जो ख़तरो कोन्हे। पर यार ये अकेला ही में ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई? छा वॾेरे खे असांजी ज़बान ते एतबार कोन्हे? बादशाहनि खां अहिड़ा सवाल केरु पुछे? मूंखे ख़बर आहे अंदर मारी वेचारी केतिरी परेशान थींदी हूंदी। अबे मूंखे बचाइण जी ॾाढी कोशिश कई, पर ॻोठ वारा सभई मिली मुठी थी विया आहिनि। तंहिंजो मतलब त हाजी अल्लाह ॾिनो हिन संग में राज़ी आहे। अबो ऐं अम्मा ॿई। पोइ हेॾो झेड़ो छाते आहे? हो अदा सभिनी अदा खे चरियो आहे, चवंदा त आउं किनी आहियां। आहे त निहायत ओखो मामिलो, जहिड़ो के डूंगर खे कुल्हो ॾियणो आहे, पर महल मलाए बि तोखे बेमौत मरण कोन ॾिबो। आऊं उन्हनि वॾेरनि मां कोन आहियां जेके न्याणियूं कोहराए जंग मुड़सीअ जूं पगूं पाईंदा आहिनि। इहो आऊं पंहिंजी तरफ़ां कोन थो चवां, वॾेरे मोहम्मद उमर न्यापो करायो आहे, ॿाहिरि हुन जा माण्हू तोखे वठण लाइ जीप काए आयो आहे। मुंहिंजो न कंहिं वॾेरे सां मतिलबु आहे, न कंहिं नंढेरे सां। तूं बि मुंहिंजे अखियुनि अॻियां टरी वञ ऐं वञी धारनि सां थुरखुरु थी वे। तूं त मुंहिंजे आंटनि जो वेरी आहीं। ये मयारू कंहिंखे थो ॾी हाजी? हिन जे अंदर जो इंसान त खॾो को मरी चुको आहे। पुठियां बदन जो ठलो ठिकर बचियो आहे, उहो ई पियो वॼे, उहो ई पियो खॼे। पिट्टू पारां तॾहिं ठड़ो कयो त पोइ आऊं असुल ॻाल्हि ॿुधायां। बेली तूं वञी थो के असीं जंग बि कयूं, जंहिंजे करे न मूंखे तड़ी पियो मुंहिंजा जानी अब्बा। वॾेरो तोसां तुंहिंजी उन ई कुलछणी धीअ जे बारे में ॻाल्हाईंदो, इन लाइ सॾायो अथसि। अहिड़े नेक इंसान जे दम सां त हीअ दुनिया अञा ताईं हले थी। बादल वॾेरे साईं जहिड़ा भला माण्हू आसमान खे थूणियूं थी बीठा आहिनि, न त उभ अची पट पवे। मारवी तू जेतिरी देर हिकली अंदर हुई न, मुंहिंजे मन में अलाए कहिड़ा कहिड़ा वहम आया विया। हाणे उन ॻाल्हियुनि ते सोचींदे बि शर्म थो अचे। सा त मुंहिंजो बि मुठ में आयल हो, दिली दिल में अलाह साईं खे मदद जे लाइ सॾु पई कयां। पोइ जॾहिं साईं मथे ते हथ रखी दिल जाए ॾिनी, तॾहिं वञी डपु ख़तमु थियो। मस का चङाई जी उमेद पैदा थी आहे। अबो यदि मलूका खेर असां वापसि वञी घर पहुता हूंदा। हा बादल, साईं उन्हनि खे छॾायो। अबो हाणे पाण खे मुश्किल क़बूल करे। अबा जाइ उहा जलंदी आहे जिते बाहि ॿरंदी हुजे, सो इहो दर्द रुगो मुंहिंजी दिलि थी ॼाणे ऐं ॿियो मुंहिंजो रब। अवी सोचे बि कोन था सघो त रुगो इन हिकिड़ी राति में आउं केतिरी ज़िलत सही मोटियो आहियां। उहो त भलो थिए वॾेरी मोहम्मद उमर जो
जंहिं सार लधी न त अञा तुणी नियाणीअ सूधो ऐं थाणे मंझि पियो हुजां हा। सावण फ़कीर इन सभिनी ॻाल्हियुनि जो ज़िम्मेदार तुंहिंजो पंहिंजो पुटु बादल आहे। हाँ काका, तूं त पंहिंजे पुट जी करणी पियो लोड़ी। अमीन सच आहे, बरोबरि मूंखे पंहिंजे घर मां लॻी आहे। तंहिं करे अॼु खां मूं इहो फ़ैसिलो कयो आहे त बादल न मुंहिंजो वारिस ऐं न आऊं हुनजो धणी। सुभाणे खां 19-20 थी त आऊं बेमयारी आऊं अख़बारुनि में इहो लेख ॾियारींदुसि त मूं ऐं मुंहिंजी नियाणीअ जो हुनजे पुठियां हथु कोन्हे। अॻिते करे बि पाण त भरे बि पाण, असीं हर ॻाल्हि खां आजा। अवी सभु हिकु कना थी ॿुधो, अॼु आऊं वॾे वाक थो चवां, बादल सां जेको बि भत बिरादरी या ॾेती लेती रखंदो कंहिं चङे मथे में, आऊं हुनखे पा पलांद कोन ॾींदुसि। तंहिं करे मूं वटि को शिकायत खणी न अचे। साईं, ॻाल्हि पधरी पई आहे। रिश्ता पाण कोन ठाहींदा आहियूं, सॼी नसीबनि जी रांदि आहे। रब भला रे हुननि जूं तंदूं पाण में जोड़ियूं आहिनि त केरु छा थो करे सघे। हिन जो मतिलब त तोखे धीअ जे घरां निकिरण ते को रंज न आहे। अंदर जूं छतियूं लथियूं पियूं आहिनि साईं, बिड़क ॿाहिरि नथो कढां, तुमड़े ख़ैर आहे। तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि साफ़ ॿुधाए हाजी अल्लाह ॾिना, जंहिं निगरीअ जी शादी बादल सां थिए, तूं उन में अरहो कि सरहो? साईं, हिकिड़ी दिलि चवे थी त घुटो ॾेई हुनजो साहु कढांसि, पर छा कयां, हाव जो टुकड़ो आहे। सुखा जो बि ख़्यालु अचे थो साईं, हूअ ठीक खां सवाइ जाले न सघंदी। आऊं इहो कोन थो चवां त तो भलो कयो या ढिलो, पर बाबा हाशिम खे केरु सम्झाए? हू त कुहाड़ी पंहिंजी भेण जे रत में रंगण जे लाइ आतो आहे, आतो। तूं दिली सबा, तुम का गणा कर। मूं ते बिरादरी जो वॾो वज़न पयल आहे, पर तो लाइ बि मुंहिंजी दिलि में इज़त आहे हाजी अल्लाह ॾिना। तोखे का ख़बर आहे त छोकिरो ऐं छोकिरी किथे लिखा आहिनि? रब थो ॼाणे साईं, वीचारा अलाए कहिड़नि बरनि में भटकंदा हूंदा। ख़ैर, तूं हीड़ो न बोल, आऊं 7 राजनि में वडोल थो ॾियां। अलाह कंदो त पेरा पेचरनि सां वञी मंज़िल ते रसंदा। सुई कान्हे का जो वाव लॻण सां वारीअ में लटिजी वञे। जीअरा जाॻंदा इंसान आहिनि, ॻोल्हण सां लभी पवंदा। बेशक साईं, तुंहिंजूं बाहूं टिकियूं आहिनि, नारे खां नंगर ताईं तुंहिंजा पत्थर था तुरनि। ये कंहिंजा लिया आहिनि बादल? तुंहिंजे लाइ साईं घिने ॾिना आहिनि। ये शहरी कपिड़ा आऊं कीअं पाईंदसि? मजबूरी में हर ॻाल्हि जाइज़ हूंदी आहे। माधुरी, हूअं तूं उन कपिड़नि में ॾाढी सुहिणी लॻंदी।
आऊं फिकी थींदसि बादल। चरी हिते तोखे ॾिसण वारो केरु आहे? तूं त आई ऐं भायो साले ऐं वॾेरो। हाणे छॾे न ॻण गोद खे, मथां मुंहिंजो अजरक ओॾे छॾिजे ऐं तेसीं ताईं हू कपिड़ा धोई सुकण लाइ विझी छॾिजे। तव्हां जो ही अजब रमज़ूं मुंहिंजी समझ खां मथे आहिनि बाबा साईं। पग खां घणा वार तव्हांजी पंहिंजी ज़ात में आहिनि बाबा साईं। सॼी ॻाल्हि हिकिड़े अखर में लिकल आहे, मोहम्मद सालिह। पर तर में को बि अहिड़ो सुघड़ नथो सुझे जेको इन गुजारत खे भई ॼाणे। साईं भला को इशारो तो ॾियो, हेठां नेठि कंदो छा? हिकिड़े पासे हाशिम वारनि जूं अव्हां में नज़रूं आहिनि, ॿिए पासे हाजी अलाने वारा अव्हां में आस रखियो वेठा आहिनि, टे पासे बादल जे लाइ तूं भरजलो, होॾां काको सावण बि तुंहिंजो थोराइतो आहे। एॾा गुर किथां आया? सोचींदे सोचींदे मुंहिंजो त मथो फिरे थो। बेली मोहम्मद सालिह, मथो त मुंहिंजो इन छोरीअ फेराए छॾियो आहे। ठरियो ठरियो भरियो थो पवां। जीअ खे छल ॾियण लाइ घणा ई अकुल जा रसा विधा अथमि। मोहम्मद सालिह, तूं दुआ कज, छल सब्र सां पार पवां। बाबा साईं का भुल थी वई, तव्हांखे केरु छा करे सघंदो? लोक जो वेसाउ वॾी शइ थींदो आहे मोहम्मद सालिह। न त धन दौलत वारा शहर में ऑफिसर ऐं सेठियूं खोड़ आहिनि, केरु उन्हनि ॾे लंघे बि कोन थो वञे। पैसो कमाइण हर को ॼाणे थो, पर माण्हू कमाइण जो हुनर कंहिं कंहिं वटि आहे। सच था चओ, असां नंढड़नि माण्हुनि जी सोच बि नंढड़ी आहे। ख़ैर, ॻाल्हि निकिती आहे त दिल बि मोट खाधी आहे। फिलहाल हली दर्शन दीदार करे अखियुनि खे ड्रव था करायूं, या मींहं पाणी पोइ जा। हिन सां वञी अदर लिंग होगा। चेहरे त कोन थियो आई, पर हावट वाल आलू थी पांदो। जट ही खास बदन उगाइण जे लाइ हूंदो आहे। हाओ साईं, आऊं थियसि ॼट, पाण वॾो अकाबर मुड़स आहे। मूसे मुंह पिरी बोराईअ में भाल कया।
मूंखे ॾिसी अमी भाई घबराइजी छो विया आहियो? छा अञा बि का धाराइप असांजे विच में बची आहे? अड़े बाबा, आऊं त मारवीअ खे इहो ॿुधाइण आयोसि त हाजी अलाह ॾिनो हींअर मोटो थी वियो आहे। अवल मूं इहो सोचियो त धीउ ऐं पीउ जी मुलाक़ात करायां त जीअं ॾींहंनि जूं सिकूं लहनि, पर हाजी अलाह ॾिने जो बिगल फिरियल ॾिठुमि त मूं इरादो बदलाए छॾियो। छोकिरी, तो कीअं पिए चयो त अब्बो ऐं अम्मा बादल जे संग में राज़ी बाज़ी आहिनि? पिणे त उहे ॻाल्हियूं करे रहे हो जेके काल्ह हाशिम पे कयूं।